असांजी सिंध धरती अदीब दानिश्वरन शायरन सां भरी पई आहे ऐं खोड़ सारा मोटिवेशनल स्पीकर्स भी मिलन था जेके सीनियर आहिनि उहे कुछ सिखारण जी कोशिश कंदा आहिनि पर पोइ भी असांजी यूथ में मायूसी आहे। छा इन जी वजह इहा आहे त सिर्फ़ असीं मोबाइल खां सिखी रहिया आहियूं या वरी मोबाइल में जेके ऑडियो जेके तव्हां ॻाल्हि कई लेक्चर्स जी सिर्फ़ उहे ॿुधी करे असीं अणॿुधा करे छॾियूं था ऐं पंहिंजे असीं सीनियर्स वटि नथा वञूं, अदीबनि वटि नथा वञूं, वेहूं नथा, उन्हनि खां कुझु पुछण जी कोशिश नथा कयूं। या वरी ॿी वजह इहा आहे त असांजा अदीब असांखे सेखारण लाइ हिन वक़्तु मौजूदु न आहिनि या वरी उहे चवनि था त असां वटि टाइम न आहे या तव्हां पाण अचो, असीं तव्हांखे छो कॉल कयूं, तव्हां पाण अचो। वजह छा आहे आख़िर? असली वजह इहा आहे त असांजी सिलेक्शन ग़लति आहे। उहो जेको मां बार बार चवां थो एनालिटिकल माइंड उहो अञा पैदा न कयो आहे। त असां में इहो विवेक हुजे, पावर ऑफ डिस्क्रिमिनेशन हुजे। CSS में लेक्चर ॾींदे हिकिड़ी शइ मां थोरो उल्टो लतीफ़ साईं जो शागिर्द आहियां न, अखि उल्टी धार उल्टो तूं आम सही, त उल्टो कमु ॿुधजो। उहो चाहे शागिर्द जेके ॿुधंदा उहे वाड़ा थींदा। बोर्ड ते लिखंदुमि बाबा तव्हां सभ में ॾुखियो सब्जेक्ट आहे एसे, उन में घणे में घणा माण्हू फेल थींदा आहिनि। उन सेखारण तव्हां जेको जुमिलो लिखंदुमि पहिरियों इहो सिखो व्हाट नॉट टू डू। अच्छा, व्हाट नॉट टू डू। सभु उस्ताद तव्हांखे सम्झाईंदा त व्हाट टू डू, हीअं कयो, हीअं सम्झो, हीअं करिणो आहे। मां छा थो सेखारियां? व्हाट नॉट टू डू। पहिरियों इहो सिखी वञो। हाणे मोबाइल ते व्हाट नॉट टू सी, व्हाट नॉट टू इंडल्ज इन, इतां शुरू कयो। जेकॾहिं तव्हांजो दिमाग़ एनालिटिकल आहे। ज़िंदगी जी सभ खां क़ीमती शइ कहिड़ी आहे तव्हां ॿुधायो? वक़्तु आहे। इहो मां तक़रीबन डिस्कस कंदो आहियां। छो त छा त ज़िंदगी हुन में ठहियल आहे ऐं ॿियो हुन ज़िंदगी खे वधाए नथो सघिजे। जेको वक़्तु गुज़री वियो हुनखे मोटाए नथो सघिजे। पैसा मोटाए सघजनि था, पैसा न आहिनि ज़िंदगी जी ज़रूरत। वक़्त खे नथा मोटाए सघो। वक़्त जो क़दुरु कयो। छा कयूंसि? पींघे में विझी लुॾायूंसि छा? वक़्त जो क़दुरु कयो। वक़्तु पियो गुज़रे थो, वक़्त खे स्टॉप नथो करे सघिजे। ॿी मुसीबत आहे, मोटाए नथो सघिजे पर रोके बि नथो सघिजे। हर लम्हो जेको गुज़रे थो उहो दरिया जे वहंदड़ पाणी वांगुरु आहे जेको मोटंदो न। एतिरो कॉन्शियस थिए त ज़िंदगी ठहियल हिकिड़े मख़सूस वक़्त जी आहे। उहा सर्व करणु घुरिजे उन्हनि आइडियल्स लाइ जेके तव्हां अॻियां रखो था। व्हाट नॉट टू डू एंड व्हाट टू डू। पोइ सवाल पैदा थींदो व्हाट टू डू। व्हाट नॉट टू डू में हिकिड़ो जुमिलो चवंदुसि नॉट टू वेस्ट टाइम। टाइम सभ खां वॾी दौलत आहे। हाणे व्हाट टू डू फॉर टाइम जी असली तौर ॿियो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं टाइम कीमती आहे त टाइम खे इस्तेमालु कीअं कयूं? टाइम खे इस्तेमालु कजे पंहिंजे सिहत लाइ, ॿिए जे ख़ुशी लाइ, सभ जे भले लाइ, इल्मु हासिल करे इल्मु विरहाइण लाइ। त ही तव्हां पंहिंजूं प्रायोरिटीज़ पाण सेट कयो पहिरीं। छो त हिते हिकिड़े मुंहिंजे इंडिविजुअल दिमाग़ जी ज़रूरत आहे। तव्हां पंहिंजूं प्रायोरिटीज़ पाण सेट कयो। दुनिया जा इनकलाब पढ़ो। सभु तव्हांखे बुक्स बि मिलंदा, ऑडियो बुक्स बि मिलंदा। असां वाक़ुफ़ थियूं त इंसानियत केतिरो भोॻियो आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि चवां, तव्हां सभ खां ख़ुशि नसीब इंसान आहियो जेके सिंधी आहियो। अच्छा, कीअं थोरो डिफाइन कंदो? जी इन करे न त बाबा मां सिंधी आहियां, वी आर प्राउड टू बी सिंधी। नेवर नेवर, इहा त जालत आहे। तव्हां सभ खां ख़ुशि नसीब आहियो। छा लाइ त हीअ तहज़ीब आगाह टी आहे। उनखे रुगो खोटड़े मज़बूत करणु सही आहे, दुनिया खे ॾेखारिणो आहे, पर न उनजे जुज़न खे हासिल करणु। दुनिया जा सभई मज़हब सिंध मां निकिता। दुनिया जूं सभई तहज़ीबूं सिंध मां निकितियूं। अॼु सिंध सभ खां वधीक बदतहज़ीब जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारे। साइट से तव्हांखे बुरो लॻे। ही क़तल, हे कारोकारी, ही कबीलाई झेला, इहे छा इंडिया में था थियनि छा? मां लॻावल प्रोग्राम कंदुमि एज़ अ एंकर। मां अख़बार खणी ईंदो हुउमि प्रोग्राम शुरू करण खां वठी। पढ़ंदो हुउमि त हिकिड़े ॾींहं में असां 50 माण्हू मारिया आहिनि ऐं मूं छा सेखारियो त तहज़ीब मुंहं जे दड़े जी इंसान हयातीअ जी हिफ़ाज़त कयो।
जी सही असां इंसान जी हिफ़ाज़त नथा कयूं, उनखे धड़ाधड़ क़तल था कयूं। पोइ चऊं त वी आर प्राउड टू बी सिंधी, अजरक ऐं टोपी पाए झुंगरी हणंदा वठूं। असां पाण सिंधी आहियूं केतिरा, जिन सॼी दुनिया खे तहज़ीब ऐं मज़हब ॾिनो। मां साबित बि करे सघां थो, जी ये चवां नथो रुगो, तौहीद तव्हांजी वेदनि मां आई, एको सत्यम दुवेतो नासी, उतां पोइ सभु शुरू थिया। देयर इज़ वन गॉड, ला इलाहा इल्लल्लाह ऐं विदाउट सेकंड खोड़ सभई मज़हब में पढ़िया, पर शुरू किथां थी? सिंध मां। अच्छा त अहिड़े तरह सां मज़हबनि जी माउ बि सिंध आहे, तहज़ीब जी माउ बि सिंध आहे। त जेका तव्हांजी तहज़ीब आहे, मिस्र जी जेका तहज़ीब आहे या तव्हांजी इहे हितां जी ट्रांसपोर्ट थियल आहिनि। अच्छा जेके तव्हां कंस्ट्रक्शन ॾिसो था दुनिया में, इहे हितां जा सिंधी माण्हू विया आहिनि हुते, बिल्कुलु डायस्पोरा थी विया, पूरा लॾे आहे जॾहिं मुंहिंजो दिलि तबाह पियो थिए सॼो। पर असां पाण, मां हिकिड़ो माण्हू केतिरो मुहज़िब आहियां, मूंखे इहो ॾिसणो आहे। इन करे लाइ मां फज़ीलत पंहिंजी ॿियनि जी पोरे जी खणा त मां सिंधी आहियां, न, मां पाण केतिरो सुठो इंसान आहियां, केतिरो इल्मु रखां थो, केतिरो इल्मु विरहायां थो, ॿिए जे भले लाइ छा कयां थो, केतिरी जाखोड़ कयां थो। हिक खे इहो हिसाबु रखिणो पवंदो पंहिंजे इंडिविजुअल लाइ। मां सदाई पियो हिकिड़ी डायरी ठाहियो, उन में सुम्हण खां अवल 5 सवाल सदाई लाइ हुजनि। त तव्हां पहिरीं चओ वाट नॉट टू डू, मूं सेखारियो न, त वक़्तु न आहे ज़ाया करणो जी, नॉट वेस्ट टाइम, ही आहे असांजी पहिरीं लाइन, वाट नॉट टू डू। हाणे कीअं इस्तेमालु करणो आहे, उन चयूं त 5 मां 5 ठाहिया एज़ ए स्टूडेंट, कॾहिं जी ॻाल्हि थो कयां, छो त मुंहिंजी सोच जो मर्ज़ मूंखे विधो आहे। मां ॾाढो मालिक लाइ शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे सोच ॾिनी आहे।